नाज़रीन प्रोग्राम ही है सिंध घोटकी मां मां आहियां लतीफ़ वसीर। अॼु असीं घोटकी ज़िले के आबादगारनि के अहम इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। घोटकी ज़िले अंदर तमाम वॾा फैक्ट्री सनती इदारा हुअण बावजूद हितां जा आबादगार केतिरनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। घोटकी ज़िले अंदर तक़रीबन 70% जेका आबादी आहे उन्हनि जो गुज़र सफ़र जेको आहे एग्रीकल्चर ते आहे। घोटकी ज़िले अंदर जेके आबादगार आहिनि उहे उन्हनि जो फसल लही मार्केट में पहुतो आहे। गैर कानूनी कटौती कई पई वञे, सही रेट कोन पियो न वञे। उन सां गॾु हिन ज़िले अंदर जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फसल तयारु थींदा आहिनि, जंहिंमें सब्जियूं बि आहिनि, कमंद बि आहे, सारियूं बि आहिनि, फुटियूं बि आहिनि। पर फुटी ऐं सारी जो फसल मार्केट में पहुतो आहे। सरकार पारां जेको फुटी जो रेट मुक़ररु कयो वियो आहे उन ते अमल कोन पियो थिए, तमामु घटि रेट ॾिनो पियो वञे। सारी जॾहिं मार्केट में पहुती आहे त उन्हनि खे जेको आहे सही रेट कोन पियो न वञे, गैर कानूनी कटौती कई पई वञे। आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, आबादगार कहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾियनि पिया। तोड़े जो एग्रीकल्चर खातो आहे उहो किथे नज़र कोन पियो अचे। ज़िले इंतज़ामिया जेका न तारुक वठणु कोन पई वठे, नोटिस कोन पई वठे। आबादगार जेके सरापा एहतजाज आहिनि इन सॼी सूरत हाल ते आबादगारनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, इंतज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। तोड़े जेके फैक्ट्रीज़ माफ़िया आहिनि या जेके डीलर्स आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, ऐं आबादगार आहियो, फ़ी एकड़ ते केतिरो ख़र्चु अचे पियो ऐं सारी ते ऐं कपां ते, ऐं उनजी औसत केतिरी अचे पई? साईं तव्हां ॾिसो त ख़र्चा जो DAP जेका आहे 13,000 रुपया रोक मिले थी। उन ते जेको आहे जेकॾहिं को आबादगार वठे थो ओधर ते त उहो तव्हांखे 18,000 20,000 ते DAP पवे थी। तव्हां एकड़ ते ख़र्चु ॾिसो न त 50-60 हज़ार खां बि मथे 80,000 ते अची वञे थो। हर आहिनि, हर शइ आहे। त आबादगारी जे हिसाब सां असांजी हुकूमत जेका आहे उन में को बि माना इंटरफेयर नथी करे। त भई रेट जेके आहिनि तव्हां उन्हनि खे आबादगारनि खे ॾियो त जीअं उहे आबादगारनि खे जेको आहे फ़ाइदो थिए। फ़ाइदे जे बजाए असां आबादगार जेके आहियूं सभु पोइते हूं। तव्हां ॾिसो त हर दुनिया में त कंहिं बि कंट्री में वञो उते रेट आहे, हर शइ आहे, लेकिन असांजी कंट्री में को बि इन में तहरुक वठण लाइ को बि तयारु कोन्हे। त ज़ाहिर आहे त असांजी जेका प्रोडक्ट आहे विल बी श्योरली रेड्यूस। त पोइ असांखे जेका आहे त असांजी ज़रायत पोइते पवंदी त इकॉनॉमिक्स ऑफ द पाकिस्तान विल बी रेड्यूस। त असांजी जेका उपत आहे ज़ाहिर आहे त उहा पाकिस्तान जी उहा बि पोइते पइजी वेंदी। त असांजो मुल्क देन हाउ आवर मुल्क विल बी गेट प्रोग्रेस। सो इहा दारोमदार असांजो एग्रीकल्चर मुल्क आहे। असांजो दारोमदार जेको आहे एग्रीकल्चर ते आहे। इन करे असां सिंध हुकूमत खे पूरे पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर खे या प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे इहो रिक्वेस्ट करियूं था त तव्हां आबादगारनि जो ख़र्चु ॾिसो, उनजी उपत खे ॾिसो। उपत हाणे असांजी 60-70 मण बि कोन थींदी। त छाकाणि त सैनिटेशन जो मसइलो आहे, उनखां रहण जो मसइलो आहे, पाणी प्रोवाइड वाटर जेको आहे कैनाल जेके आहिनि उहे सही नमूने सां पाणी मुहैया नथो थिए। त पोइ असांजो जेको किराप आहे उहो विदाउट सीज़न जे थिए थो। त पोइ ज़ाहिर आहे त असांजी प्रोडक्ट जेका आहे न उहा त घटि थींदी ऐं असांखे जेको आहे वधि में वधि नुक़सानु थींदो। उस्ताद, ही जेके रेट जीअं फुटी जो रेट हुकूमत पारां मुक़ररु कयो वियो उन ते अमल नथो थिए, आख़िरी अमल केरु कराईंदो? साईं इहो त हुकूमत ते मदार आहे न। तव्हां ॾिसो त हुकूमत जेको आहे रेट मुक़ररु करे, त हुकूमत जेकॾहिं रेट मुक़ररु न कंदी त ज़ाहिर आहे त पोइ जेके वापारी आहिनि, ट्रेडर आहिनि, उहे पंहिंजी मन मस्ती सां उहे कंदा रेट, उहे पंहिंजी मन मस्ती सां वठंदा। त जेकॾहिं हुकूमत इंटरफेयर कंदी त ज़ाहिर आहे त आबादगार बि जेको आहे अवेक थींदा ऐं उहे सुजाग थींदा ऐं उहे आबादगार जेके आहिनि प्रोटेस्ट करे सघंदा। जॾहिं शुरूआती तौर ते आबादगार फसल तयारु पोखे पियो त उन वक़्तु असांजे ज़िले में ॾिसो न 2 खाद जी फैक्ट्रियूं हुअण बावजूदि हितां जे माण्हुनि खे यूरिया जेका आहे उहा ब्लैक ते मिले पई, महांगी मिले पई। एहतजाज थींदा रहिया, इंतज़ामिया तारुक न वरितो। हींअर जॾहिं फसल मार्केट में लथो आहे पोइ बि इंतज़ाम नज़र कोन पियो अचे। छा सम्झो था वापारी हिननि जी छा गॾियल गठजोड़ त न आहे? साईं बिल्कुलु आहे। उहो असां चऊं था न, हे सिर्फ़ु असांजे डिस्ट्रिक्ट घोटकी जो मसइलो न आहे, हीअ जेको आहे सॼी सिंध जो मसइलो आहे। खाद जेका फर्टिलाइज़र आहे त उहा असांखे ब्लैक ते विकिरो थी आहे। टोटल आबादगार जेके वीचारा अनएजुकेटेड आहिनि उहे सभु जा सभु जेके अनएजुकेटेड आहिनि उहे सभु इन ब्लैक मेल ते ब्लैक जेको रेट आहे उन ते ख़रीद कई आहे। 4,000 खां 5,000 माना जेका फ़ी बोरी आहे यूरिया जेका उन्हनि हासिलु कई आहे। इन हिसाब सां असां चऊं था त असांजी सिंध हुकूमत जेका आहे ऐं असांजो जेको ज़िले जो DC साहिबु आहे, असां इन पुरज़ोर अपील करियूं था, पुरज़ोर अपील करियूं था त उहे इन में इंटरफेयर कनि ऐं असांखे जेको आबादगारनि खे रेट जे हिसाब सां वापारियुनि ते प्रेशर विझनि त असांजे रेट त सही मिले न।
अदा हालत आहे, हारियुनि सां हालत आहे। शुरूआति में जॾहिं असां ॿिज इन्हनि खां वठूं पिया, जेके डीलर आहिनि, सेठ आहिनि, उन्हनि खां ॿिज वठूं पिया, त उहो माना किलो जे हिसाब सां ऐं जेको 5 किलो जी माना थैली हुई 10 खां 12 हज़ार माना जेको सारियुनि जी माना उहो ॿिज ॾियनि पिया। हाणे जॾहिं माना असांजो फसल तयारु आहे, लाहिण ते आहे, हाणे जॾहिं असां वञूं था 2600 माना जेको मण जे हिसाब सां माना उहे वठनि था पिया। आबादगार ज़ुल्म आहे। असां ऐं जेको DAP आहे उन टाइम माना जेको वठूं पिया उहो 13-14 हज़ार माना DAP हिकिड़ी बोरी ॾियनि पिया। ऐं जेका खाद जी बोरी आहे उहा बि माना महांगी ॾियनि पिया। असां कर्ज़ ते माना जेको आहे उहो वठी करे असां फसल ते सॼो कयोसीं। हाणे उहे माना जेको आहे उहो मुनासिबु रेट असांखे कोन था ॾियनि। त असां आला ऑफिसरनि खे, एग्रीकल्चर ऑफिसरनि खे अपील था कयूं त आबादगारनि सां इंसाफ़ु कयो वञे ऐं उनखे जेको आहे जेको सरकारी रेट आहे 4500 रुपया उहो माना जेको ॾिनो वञे ऐं जेको आहे उन सां इंसाफ़ु कयो वञे। ॿिज सही कोन मिलियो, फिटियुनि में बीमारी बि अची वई ऐं भाण ऐं जेके बि ज़रायत आहिनि महांगो मिलियो असांखे। ऐं फुटियूं फी एकड़ वधि में वधि 5 मण 2 मण 3 मण लहे थी। उन मां बि कटौती 3 किलो 4 किलो मण ते कटनि था। ऐं असांखे असांजी अपील आहे गवर्नमेंट खे, गवर्नमेंट सिंध खे, असांखे फुटियुनि जो अघु मिले ऐं रेट मिले सारियुनि जो या फसल जो जेको बि रेट आहे। हाणे बोरी मिले थी असांखे 4400-4500 यूरिया जी मिली आहे ऐं तंहिंखां DAP बि महांगी ऐं असां ख़र्च तक़रीबन 80-90 हज़ार ताईं फुटी जो फी एकड़ करे चुका आहियूं। फुटी हाणे असांखे ट्रोट में आहे। हाणे इन ट्रोट में बि असांखे को फ़ाइदो बि न आहे, न अघु मिले थो। अघु मिले थो 7000 7.5 ताईं, वधीक रेट आहे कोन। हाणे असांखे अपील आहे गवर्नमेंट सिंध खे ऐं जेके बि हितां जा नुमाइंदा आहिनि हुननि खे बि अपील कयूं था, जेके बि TV जा नुमाइंदा आहिनि ऐं मीडिया वारा आहिनि हुननि खे अपील कयूं था असांजो आवाज़ु उथारियनि, असां मिसकिननि खे हक़ु मिली वञे। साईं असांजो मसइलो इहो आहे त हिन वक़्तु जेको फसल लहण वारो आहे, इन जे लाइ असां कुझु चवणु चाहियूं था जे फसल जो रेट हिन वक़्तु न आहे ऐं उन जो जेको ख़र्चु आहे उहो असां तमामु महांगे अॻिते वठी करे फसल ते ख़र्चु कयो आहे। ऐं हाणे जॾहिं फसल लथो आहे उनजो आबादगारनि खे जेको रेट सही नथो मिले। महिरबानी करे असां आबादगारनि सां इंसाफ़ु कयो वञे। हिन वक़्तु खाद जेका पहिरियां जेका असां वरितीसीं यूरिया वग़ैरह 44 जे हिसाब सां वरितीसीं, 4400 रेट हुयो ऐं हिन वक़्तु जेको रेट आहे सारी जो 2700 खां 2800 ताईं आहे। सो हिन वक़्तु जेकॾहिं असां ईअं पोज़ीशन ते असांजो ख़र्च बि नथो लही सघे आबादगार खे, केतिरो नुक़सानु आहे। तो महिरबानी करे हारियुनि सां इंसाफ़ु कयो वञे, न त इहे हितां जा जेके आबादगारनि कंगाल थी वेंदा ऐं उनजो ख़र्च बि बर्दाश्त नथा करे सघनि। असां कुझु इहो चवणु चाहियूं। छा सम्झो था वापारी इन्हनि जी पाण में छा गठजोड़ आहे? हा, इन्हनि वापारियुनि जी गठजोड़ आहे। इहे पहिरियां ई जेका खाद वग़ैरह जेको स्टॉक करे करे रखी छॾींदा आहिनि, जॾहिं फसल खे ॾियण जो वक़्तु ईंदो आहे त उन टाइम ते महांगे अघ ते ब्लैक ते हलाए करे जेको हारियुनि खे ॿिन्हिनि हथनि सां फुरींदा आहिनि। हिन वक़्तु जॾहिं फसल लही चुको आहे, लहण वारो आहे, इन वक़्त ते वरी उहो साॻा जेके वापारी आहिनि जेके रेट नथा ॾियनि फसल जो, इन हिसाब सां जेको हारियुनि खे सरासर नुक़सानु आहे। इन जे लाइ असां चवणु चाहियूं था त कुझु महिरबानी करे गवर्नमेंट खे कुझु क़दम खणणु घुरिजनि। साईं मसइलो इहो आहे त जेको सारियुनि ऐं कपह जो फ़सुलु आहे घोटकी ज़िले में हिन वक़्तु लही चुको आहे, पर लहे पियो। हिन वक़्तु जेके पंहिंजा वापारी आहिनि हथरादी जेका रेट आहिनि उहे मुक़ररु करे छॾिया आहिनि। छो त पहिरियों जेको सारी जो ॿिज हुयो, जेके चाइना जो ॿिज हाणे पाण वटि अचे पियो, एरी जो छिनबर, उहा माना ईअं 2000 रुपया किलो, माना 80,000 रुपयो मण उन्हनि वापारी विकिरो कयो आहे। उन खां पोइ उन्हनि आबादकारनि उन चाइना वारे ॿिज ते दवाउनि ज़ाहिर खां सवाइ DAP ऐं यूरिया महांगे रेट ते इहो माना ॾेई करे 1000 रुपया उन ते एकड़ ते ख़र्चु कयो आहे। पर हिन वक़्तु जेके वापारी आहिनि, फुटी हुजे या सारी जो जेको रेट आहे उहो सफ़ा घटि ॾियनि था। तव्हांखे ॿुधाईंदो रहूं तो जेको सीड बैंक आहे पंहिंजो घोटकी ज़िले में एग्रीकल्चर जेको सीड बैंक तयारु करे थी, हज़ारे जेके मुलाज़िम आहिनि उहे सीड बैंक ते कमु करनि था। पर मौसम जी जेका तब्दीली अची वई आहे, उन मौसम जी तब्दीली जे हवाले सां कंहिं बि ॿिज तयारु न करे सघी आहे।
छो जो मौसम हिन वक़्तु असां वटि जेका आहे उहा हिन साथ नथी ॾिए, इन करे जेका फुटी आहे उहा 3 महीना मस बीहे थी ऐं फुटी ख़तमु थी वञे थी। पोइ अॻु में जेको छा हूंदो हो त मौसम जे हवाले सां जेके ॿिज तयारु थियल हुया, पूरो सियारो बि ॿिज हली वेंदा फुटी जो। पर हिन वक़्तु जेके एग्रीकल्चर आहे उहा हिन वक़्तु को नओं ॿिज तयारु न करे सघी आहे, पुराणो ॿिज आहे। ऐं पुराणो ॿिज इन जे करे जेको हीअ मौसम जी तब्दीली असां वटि अची वई आहे ऐं बरसातूं मौसम ते नथियूं अचनि ऐं मौसम ते गर्मी नथी अचे, मौसम ते सर्दी नथी अचे ऐं फ़सुलु सां जेको इन जे करे तबाह थिए थो। हिकु उहो मसइलो आहे, ॿियो वरी जेको असांखे रेट नथा मिलनि। छा गैर कानूनी कटौती वली कोर थिए पई छा? हिन वक़्तु जेको साड़ियुनि ते असांखे ॿुधो जेका रेट ॾियनि था, 1 मण ते 2 खां 2.5 किलो 3 किलो तक बि कटनि था। ऐं उन खां पोइ ॿिज उहे साॻियुनि वापारियुनि असांखे ॿिज ॾिनो। हाणे वरी जॾहिं उहो मार्केट में ॿिज साॻियो वञे थो त वरी बहाना करनि था हीअ असांजो सारी सही न आहे, हिन में गॾु आहे, हिन में 2 क़िस्म जा 3 क़िस्म जा मिक्स थियल आहिनि साड़ियूं। ऐं उहा साॻा ई जेके वापारी आहिनि उहा हाणे बहानो करे इन बहाने ते कटौती बि करनि था, उन खां पोइ ऐं रेट बि घटि ॾियनि था। एग्रीकल्चर खातो उहो किथे आहे? उहो छो नथो नोटिस वठे, तारुक छो नथो वठे, इंतज़ामिया किथे गुम आहे? उहो मां पहिरियों चवां थो त इंतिज़ामिया हिन वक़्तु गुम आहे। पहिरीं त इरीगेशन खे इहो एग्रीकल्चर खे पंहिंजो ॿिज असांखे ॾिए, मौसम जे हवाले सां ॿिज तयारु करे ॾियनि। ॿिज नथा ॾियनि त हाणे जेके रेट जो मसइलो आहे, जीअं रेट असांखे सही नथा मिलनि त उन्हनि खे तारुक में अचणु खपे, उन्हनि खे नोटिस वठणु खपे। आबादकारनि जेके पीड़िजी रहिया आहिनि, हज़ारे रुपया लखे रुपया ख़र्चु करे फुटी ऐं साड़ी ते उन्हनि ख़र्चु कयो आहे। उहा साड़ी गुज़िरियल साल त ठीकु आहे, बरसाति सबबु तबाह थी वियासीं, पर हिन वक़्तु हिन साल त असांखे कुझु न कुझु साह खणणु ॾियनि, रेट सही ॾियनि असांखे। पहिरियों 4500 जीअं साड़ी बीठी त 4500 चवनि पिया, हाणे 4500 वारी 6 नंबर एरी 2700 2600 2500 ते अची पहुती आहे।